जो त क़ुरान खां पुछा कयूं त रब अमलन खे बीणो कीअं कंदो। रब जे क़ुरान पाण फरमायो इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कान अल्लाहु गफूरर रहीमा। दुनिया जा इंसान मुझो रब करीम चलंदो पियो आहे। ओ मिठड़े मोहम्मद जा उम्मती जेकॾहिं हिन महिमान महीने में रब जे दर ते ईंदो वेंदे नेकी त हिकिड़ी कंदे अमल त हिकिड़ो कंदे हिन हिक नेकीअ हिक अमल जे करे रब करीम तोखे बीणो सवाब ॾेई छॾींदो। छो जो मुंहिंजे आका पाण फरमायो हिन महीने में मुंहिंजे गुनाहगार उम्मतनि खे एतिरा त मुंहिंजा गुनाहगार उम्मती बख़्शिया एतिरा बख़्शिया ॾींदा जो मुंहिंजे महबूब साहब ॾेई करे सम्झायो ओ मुंहिंजा साहिबियो तव्हांजे आस पास में बनु कलब कबीलो तव्हां ॾिठो आहे। मुंहिंजा आका ज़रूर असां ॾिठो आहे। उहे त वॾा बकरार वॾियूं बकरियूं तारींदा वॾा बकरियुनि जा शौक़ीन साईं हिक माण्हूअ वटि हज़ार बकरियूं। मुंहिंजे महबूब फरमायो ओ मुंहिंजा साहिबियो जीअं बनु कलब कबीले वारा बकरारनि जा शौक़ीन पर मुंहिंजो उम्मती गुनहगार उम्मती हिन रमज़ान जे महीने में रब जे दर ते ईंदो आहे। मुंहिंजो रब मुंहिंजे गुनहगार उम्मतनि खे एतिरनि खे बख़्शींदो आहे जीअं बनु कलब कबीले जे जेतिरा बनु कलब कबीले जे बकरियुनि जे मथां वार आहिनि रब मुंहिंजे एतिरनि उम्मतनि खे हिन महीने में बख़्शे छॾींदो आहे।